बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शोबीज़ न्यूज़। ऐं अॼोके हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त आख़िरकार शैला गुल शोबीज़ जी दुनिया छो छॾे ॾिनी। असल में दोस्तो हिकिड़ी शैला गुल पंहिंजे फैमिली सां गॾु वेठी हुई त उते हुनखे हिकु मैसेज आयो ऐं हुन मैसेज जे करे ई शैला गुल शोबीज़ जी दुनिया छॾे ॾिनी। आख़िर दोस्तो हुन मैसेज में अहिड़ो लिखियलु छा हो जो शैला गुल शोबीज़ जी दुनिया छॾे ॾिनी। असल में दोस्तो हुन मैसेज में हिकु नबी पाक जी हदीस लिखियल हुई त जेके औरतूं बिना पर्दे जे घुमनि थियूं हुननि लाइ दोज़ख में ख़राब का ख़राब ऐं ॾुखी का ॾुखी जॻह आहे ऐं हुननि खे दोज़ख में सख़्त का सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। त दोस्तो इहो मैसेज पढ़ण खां बाद में शैला गुल जोश में अची वई ऐं हुन इन ॻाल्हि जी तस्दीक करण लाइ महिरबान अली शाह साहब खे चयो। ऐं दोस्तो महिरबान अली शाह हुन हदीस जी तस्दीक कंदे शैला गुल खे ॿुधायो त इहा हदीस बिल्कुलु सही आहे ऐं हुन खां अलावा ॿियूं बि तमामु घणियूं हदीसूं शैला गुल खे हुन ॿुधायूं त हिते हिते औरत खे बेपर्दी खां झलियो वियो आहे। त दोस्तो इहो सभु ॿुधण खां बाद में शैला गुल अञा घणे जोश में अची वई ऐं हुन सोचियो त अॼु ताईं मां करे छा रही आहियां ऐं अॼु खां बाद में सभु कम मां छॾे सिर्फ़ु अलाह ऐं अलाह जे रसूल जो नालो वठंदी हुयसि। त दोस्तो हुन खां बाद में शैला गुल सिंगिंग, अदाकारी ऐं ॿिया तमामु घणा कम जेके बि हुनजा रिथियल हुआ उहे सभु हुन छॾे ॾिना ऐं हुन इहो ई चयो आहे त अॼु खां बाद सिर्फ़ु मां हमदई नातूं पढ़ंदी हुयसि ऐं आवाम जीअं मूंखे पहिरियों ई सपोर्ट कंदी, उमेद त अॻिते बि मूंखे ईअं सपोर्ट कंदी ऐं इस्लामी कमनि में आऊं हाणे हिसो वठंदी हुयसि। ऐं शैला गुल जे इन फ़ैसिले ते संदसि मुड़ुसु काशिफ आघाणी बि तमामु घणो ख़ुशि आहे। ऐं दोस्तो हीअ जेके मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाए रहियो आहियां इहे शैला गुल पाण संदे इंटरव्यू में चयूं आहिनि। जेकॾहिं दोस्तो तव्हां शैला गुल जो उहो इंटरव्यू ॾिसणु चाहियो था त हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में तव्हांखे लिंक मिली वेंदी, तव्हां हुतां क्लिक करे उहो वीडियो ॾिसी सघो था। ऐं दोस्तो जेकॾहिं अॼु जो हीउ वीडियो तव्हांखे वणियो आहे त असांजे वीडियो खे लाइक कंदा ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं गॾोगॾु घंटीअ जे निशान ते बि क्लिक कंदा त जीअं असां कॾहिं बि को नओं वीडियो अपलोड कयूं त उहो सभु खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे ऐं तव्हां हुन मां ॼाण हासिलु करे सघो।